बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में जसकम लतीफ़ बारड़ा संगत जो मरकजी अहदेदार 25 साथियुनि समेत कौमी धारा में शामिल। इन सिलसिले में जॉइंट सेक्रेटरी जब्बार बुलडो, रईस जमाली, निसार समेजो, औरंगजेब बुलडो, साजिद कलवड़, राजा मीरानी, बाबल सियाल ऐं ज़ुबैर सूमरो समेत प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जसकम के छॾण जो फ़ैसिलो कंदे कौमी धारा में शामिल थियण जो ऐलान कंदे चयो त जसकम जी पॉलिसी मुल्क दुश्मन आहे, तंहिं करे असीं जसकम खे छॾियूं था। हुननि ॿियनि उहदेदारनि ऐं कारकुननि खे बि अपील कई त जसकम छॾे कौमी धारा में शामिल थी मुल्क सां मोहब्बत जो सबूत ॾियो। सिंध सरकार पारां ऐलानियल लॉकडाउन ते अमल। कारोबारी इलाका मुकम्मल तौर बंद। गढ़ी खैरो शहर में सिंध सरकार जो हुक्म ते मुकम्मल लॉकडाउन रहियो। शहर जूं मुख्य मार्केटूं शाही बाज़ार, सोनारकी बाज़ार, कपड़े बाज़ार समेत अक्सर बाज़ारूं बंद रहियूं। जॾहिं त लॉकडाउन ऐं SOPs ते अमल कराइण लाइ पुलिस पारां शहर जो गश्त पिणु जारी आहे। सकरंड में लॉकडाउन ते अमल कराइण लाइ पुलिस शहर जो गश्त करे नंढा वॾा कारोबार बंद कराए छॾिया। लॉकडाउन सबब क्लॉथ मार्केट, चूड़ी बाज़ार, सोनारा बाज़ार, मोबाइल मार्केट, काजी अहमद रोड, मेहराबपुर रोड, नवाबशाह मोड़, शाही बाज़ार ऐं झंडा गली समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा मुकम्मल तौर बंद रहिया। होॾां लॉकडाउन बावजूद बाअसर जी आचर वारी पीढ़ी खुलियल रही, जिते माण्हुनि जी रश लॻल ऐं SOPs बे नज़रअंदाज कयूं वयूं, पर पुलिस ख़बर हुअण बावजूद बेवस बणियल रही। दोदापुर वेझो रोड हादसे में ज़ख्मी थियल नौजवान CMH पन्नो आकिल में फौत। समंदर मलगानी वासी इलियास मलगानी महीनो अॻु दोदापुर लॻ मोटरसाइकिल तां किरी ज़ख्मी थी पियो हो, जेको MCH पन्नो आकिल में इलाज हेठि हो, जिते हू ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। गौसपुर जे ॻोठ सोराब ख़ान बिजाराणी जो रहवासी पोरियत रहीम यार ख़ान वेझो रोड हादसे में फौत। 35 वरनि जो मज़दा ड्राइवर इमरान बिजाराणी हैदराबाद मां गिदरनि ऐं हिंदाणनि जी मज़दा भरे पंजाब वञी रहियो हो त रहीम यार ख़ान भरिसां ज़ाहिर पीर वारे इलाइक़े में संदसि ट्रॉलर सां टक्कर थियण सबबि ज़ख्मी थी पियो, जंहिंखे मक़ामी पुलिस अस्पताल पहुचायो, जिते हू फौत थी वियो। रतोदेरो वेझो हथियारबंद पारां बकरियूं फुर करण दौरान मज़ामत कंदड़ बकरार गोलियूं हणी ज़ख्मी। रतोदेरो रोड ते ॻोठ कादरी वासी परवेज़ शर खां अणसुञातल हथियारबंदनि 2 बकरियूं फुर करण जी कोशिश कई त बकरार मज़ामत कई, जंहिं ते हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी मरणीम करे छॾियो ऐं 2 बकरियूं काहे फरार थी विया। ज़ख्मी खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। जामशोरो सिंध यूनिवर्सिटी में सुभाणे खां 17 मई ताईं ऑनलाइन क्लास हलाइण जो फ़ैसिलो। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो जी सदारत हेठि थियल आला सतही इजलास में कोरोना वायरस जी सूरत हाल जो तफ़सीली जाइज़ो वठण बाद सिंध यूनिवर्सिटी जे अल्लामा II काज़ी कैंपस समेत समूरनि कैंपसिस में सुभाणे 26 अप्रैल खां 17 मई ताईं ऑनलाइन क्लास हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सुभाणे खां 1 महीने ताईं फिज़िकल तालीमी सरगर्मियूं बंदि रहंदियूं। उडेरोलाल स्टेशन में साहुरनि जी सतायल औरत 10 ॾींहं बि बंदि पयल घर आॾो वेठल। बंदि पयल घर आॾो वेठल सिविक सेंटर कॉलोनी वासण 20 वरनि जी सुनीता साफ़िन आॾो एहतजाज कंदे चयो त मूंखे बेगुनाह तशद्दुद कयो वियो ऐं ज़बरदस्ती घरां कढियो वियो। इलाज न थियण सबबि मुंहिंजो मासूम पुटु फौत थी वियो। मुड़ुसु सहुरो ऐं ससु जिरगो कराइण चाहिनि था। जिरगे में औरत जी क़ीमत सिर्फ़ 6 रुपया मुक़ररु थियल आहे। जिरगो थियो त मूंखे 6 रुपया ॾेई मुंहिंजी ज़िंदगी जो सौदो कयो वेंदो, जेको मूंखे क़बूल न आहे। रोज़ नवां माण्हू मूंखे घर जे दर अॻियां उथाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। इंसाफ़ न थियो त आपघात करे छॾींदसि। बुरली शाकरी में ॻोठाणनि जो घर ते हमलो करे तशद्दुद करण ऐं घर ड्राहिण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ और मंगणहार जे मर्दनि, औरतनि ऐं ॿारनि राजा रसूल बख्श, मौला बख्श मंगणहार, अब्दुल गफूर, मुस्मात बख्तावर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त जवाबदारनि गुल मोहम्मद मंगणहार, हाकिम मंगणहार, मूसा खमीसो ऐं ॿियनि पोरियत मौला बख्श जे घर ते कब्ज़ो कयो ऐं घर ड्राहे पट करे छॾियो। रोकण ते जवाबदारनि हमलो करे घर मालिक जूं ॿाहूं भणी छॾियूं आहिनि। ॻोठाणनि SSP आबिद बलोच खां घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। उडेरोलाल स्टेशन कैसर सेनड़ो रोड जे कम में नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। मुख़्तलिफ़ ॻोठनि ताहिर हिंगोरो, नौबत मरी, गर्ज़ी हकड़ा, अल्लाह बख्श मीरजत, बुढ़ो मंगरियो, ढालू ख़ास खैली, चनेसर ख़ास खैली समेत 20 खां वधीक ॻोठनि जे ॻोठाणनि हबीबुल्ला मरी, अज़ीम मरी, आदम हिंगोरो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे उडेरोलाल कैसर सीनड़ो रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु हो त 19 करोड़ जी लागत सां ठहंदड़ रोड जे कम में इंतहाई नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल कयो वियो आहे। रोड जो कमु मुकम्मल न हुअण करे हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। ठेकेदार ख़िलाफ़ क़दम खणी रोड जो कमु मुकम्मल न करायो वियो त DC मटियारी जे ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।